बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट कामरान अली खेड़ो। हैदराबाद लगदे पसाखी यूसी सावण खान गोपांग ॻोठ दिलावर कुंभर में गुज़िरियल महीने खां आरओ प्लांट बंद, पानी अणलब ॻोठाणा सख्त परेशान। ख़बर मूजिब हैदराबाद तालुके ॿाराड़ी जे ॻोठ दिलावर कुंभर में गुज़िरियल हिकु महीने खां आरओ प्लांट बंद थियण सबबि ॻोठ वासी पीअण जे पाणी लाइ सख्त परेशान। जॾहिं त इन मौक़े ते ॻोठाणनि में जंहिंमें मंठार कुंभर, जहान खान काठियो, अनवर हाजाणो, पीर पिश्क हाजाणो, दिलवार कुंभर, मोहिब अली ख़ासि खेली ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त दे पसाखी जे हिन ॻोठ समेत भर पासे जर जो पाणी खारो हुजण सबबि इलाइक़े में आरओ प्लांट लॻायो वियो, जेको हिकु महीने खां गैर फ़ाल हुजण करे असां ॻोठ वासी पीअण जे पाणी लाइ सख़्त परेशान आहियूं। जॾहिं त 4 खां 5 किलोमीटर जे फ़ासिले ताईं पाणी भरण मामूलात ज़िंदगी खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। ॻोठ अंदरि आरओ प्लांट जी सहूलियत हुजण बावजूदि प्लांट खे बंदि करे असां ॻोठ वासियुनि सां माटेली मां वारो सलूक बंदि कयो वञे। असीं वस वारनि खे अपील था कयूं त मक़ामी आरओ प्लांट खे जल्द फ़ाल बणाए ॻोठाणनि खे पीअण जे पाणी जी सहूलियत फराहम कई वञे।